वालेकुम दोस्तों, तव्हांखे हिकु ॿिए व्लॉग में ख़ुशि आमदीद चऊं था। हीउ जेको व्लॉग आहे इहो आहे ग्रैंड मस्जिद बुरसा जे नाले सां, बुरसा ग्रैंड मस्जिद, जेका 1399 ईस्वीअ में ठही हुई। हिन जे बारे में चवनि था त हीअ 5 अहम मस्जिद आहे इस्लाम में। मक्के, मदीने, उन खां पोइ फ़लस्तीन वारी जेरूसलम, ऐं उन खां पोइ शाम जे दमश्क वारी मस्जिद, ऐं उन खां पोइ 5 नंबर मस्जिद आहे हीअ। इनखे उल कामी चवनि था टर्किश में। हाँ चो त अंदरि हलूं। माशाअल्लाह। ये तकरीबन 2200 स्क्वायर मीटरनि ते ठहियलु आहे सॼी। हिन में टोटल 2 मीनार आहिनि ऐं 14 गुंबज़ आहिनि। बेहतरीन कैलीग्राफी थियल आहे। ये तमामु पुराना फानूस। नमाज पढ़ने की जगह। बुरसा ग्रैंड मस्जिद या मास्क जैसा नाले सां मशहूरु आहे। पर कंहिं बि लोकल खां पुछिबो हिते हिन जो रस्तो त तव्हांखे उल कामी चवणो पवंदो, तॾहिं हुनखे सम्झ में ईंदो। अक्सर माण्हुनि खे हिते इंग्लिश कोन थी अचे, या त अरबी ॻाल्हाईंदा या टर्किश ॻाल्हाईंदा या थोरी घणी अरबी ॻाल्हाईंदा। उहो उन्हनि जाइनि ते जिते विज़िटर्स आहिनि उते अरबी अचे थी माण्हुनि खे। इमाम जे बीहण जी जगह। सिर्फ़ु अगरि जे अंदरि वञो, नमाज़ पढ़ो था त पोइ अंदरि वञो। टोटल 12 कॉलम अथसि। 12 कॉलमनि ते 20 गुंबज़ अथसि। माफ़ु कजो सर, तव्हांखे 14 ॿुधाया, पर हिते टोटल 20 गुंबज़ आहिनि, 12 कॉलम आहिनि। हर हिकु रो में 4 आहिनि, टोटल 5 रो आहिनि। ही माना बिल्कुलु शुरूआती ज़माने जी उस्मानिया सल्तनत उस्मानिया जे बिल्कुलु शुरूआती वक़्त जी आहे। विच में होज़ आहे, वज़ू करने की जगह है अंदर ही।
एग्ज़िट आहे हितां हिकु ग्रैंड बाज़ार जे पासे वञे थी। भाया पिया आहिनि। उम्मीद आहे दोस्तो ही व्लॉग भी ॾाढो पसंदि आयो हूंदो तव्हांखे। जेको भुरसा अचे हिते ज़रूरु अचे जी टॉप रिकमेंडेशन में आहे भुरसा जे बारे में मस्जिद। अची वियासीं वापसि। वरी हिकिड़ो तव्हांखे सॼो राउंड ॾियारियो था हिन जो। उम्मीद आहे तव्हांखे पसंदि ईंदो। बाक़ी थोरा सदाईं गॾु वरी ॿिए ब्लॉग में मिलूं था।